मुसलमान भाइयों, अल्लाह रब्बुल इज्जत ने पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, ए ईमान वालो डरियो अल्लाह की जात का, खौफ खुदा करना जो, साहिब तकवा बनो, मुत्तकी परहेज़गार जो। अल्लाह ने फरमाया वकुनु मअस-सादिकीन, अल्लाह जे सच्चन मानन जा बणजी वञो, सच्चन जी संगत इख्तियार कयो। अल्लाह ताला इन में खास पंहिंजी तक़वा खां बाद में अमर फरमायो, खौफ खुदा मज़ाहिर के अलाए माण्हू अल्लाह जो बणजी वियो, रब जी ज़ात सां मोहब्बत रखे, अल्लाह ताला जे अहकामात ते हलियो। हाणे मूंखे ॿिए के तरफ़ ते वञण जी ज़रूरत न आहे, ॿिए के पासे वञण जी हाजत न आहे, छो त का साल कारी ज़ात अल्लाह जी आहे ऐं हुकुम जो बोझ को अल्लाह रब्बुल इज्जत अता कयो आहे, रब जे अहकाम खे ताबे आहे। अल्लाह खां बग़ैर, अल्लाह जे अहकाम खां बग़ैर न निजात आहे, न जन्नत आहे, न भलाई आहे, न चङाई आहे। खैर, चङाई, भलाई सिर्फ ऐं सिर्फ अल्लाह ताला जे हुकुमन जी ताबेदारी ऐं इताअत में रखायल आहे। हर शइ जी भलाई अल्लाह ताला जे हुकुमन में रखायल आहे। जेको माण्हू अहकामात इलाही खे छॾे पंहिंजे ख्वाहिशात नफ्स जे पोयां लॻे, पंहिंजे नफ्स जी पैरवी करे ऐं पंहिंजी ख्वाहिश जी तकमील करे, पोइ उन में हलाल या हराम के मरूज़े खातिर न रखे, रब जे हुकुमन खे सही मुजा मद्देनज़र न रखे, त उहो माण्हू सदाई बर्बादी में हूंदो, दुनिया में बि हलाकत में हूंदो, आख़िरत में जहन्नम जी बाहि जो ॿारु पवंदो, छो त उन पंहिंजे नफ्स जी पैरवी कई आहे, ख्वाहिशात जे कट लॻो आहे। इन जे लाइ ख़ैर न आहे, भलाई समूरी की समूरी अल्लाह रब्बुल इज्जत जी ताक़त है, अल्लाह ताला की फ़रमाबरदारी है। सुभान अल्लाह। जॾहिं खैर भलाई अल्लाह ताला जे अहकामन में आहे, रब जे हुकुमन में आहे, भलाई चङाई, जन्नत ऐं निजात, महशर जी नेमत, क़यामत जे ॾिहाड़े जो इनायतुनि जो दरिया, हर शइ मिलंदी, तो अल्लाह रब्बुल इज्जत जे अता सां, अल्लाह ताला जी इताअत में, रब जी मेहरबानी में, अल्लाह रब्बुल इज्जत जे हुकुमन जी फ़रमाबरदारी में मिलंदी। अल्लाह ताला पंहिंजी तक़वा, पंहिंजी ताबेदारी, पंहिंजे इताअत खां बाद में फौरन फरमायो वकुनु मअस-सादिकीन, ऐं सच्चन सालिह माण्हुनि जा बणजी वञो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा जे लाइ फरमायो? सुभान अल्लाह। उन जी संगत में वेहण जो कुझु छो ॾिनई, ओॾा वञण जो हुकुम छा जे लाइ था फरमाए? हालांकि भले खणी को सादिक हुजे, को सालिह हुजे, को केॾो वॾो से मुजा बरगुज़ीदा माण्हू हुजे, पर वो इंसान, को माण्हू आहे, नबी हुजे, पैगंबर हुजे, रसूल हुजे, साहिब किताब आहे, साहिब रिसालत आहे, साहिब शरीयत आहे इंसान, साहिब विलायत आहे, को गौर साहब कुतुब कलंदर आहे, सभई आहे इंसान। अल्लाह ताला उन्हनि सालिहनि जी संगत में रहण जो हुकुम छा जे लाइ था फरमायो? समझण जी ॻाल्हि आहे। जॾहिं निजात जो ज़रियो खुद अल्लाह की ज़ात आहे, निजात जो सच मंबा ऐं महवर ऐं से मुजा मरकज़, बुनियाद रब पाक इलाह आलमीन हय्युल क़य्यूम अल्लाह अव्वल आखिर की ज़ात आहे। अल्लाह ताला आपको शो फरमायो त मुझे सज्जन वाणन सां गॾी वञी वियो। इन जे करे जो कुछ इंसान अहिड़ा हूंदा आहिनि, उन्हनि जा आवाज़, उन्हनि जा अफ़आल, उन्हनि जो किरदार, उन्हनि खे सिफ़ात इलाही सां मौसूफ़ करे छॾींदो आहे। उन्हनि जे आवाज़ में, उन्हनि जी ज़ातियुनि में अल्लाह रब्बुल इज्जत जे नूर जी झलक हूंदी आहे। रब काइनात उन्हनि जे अंदरि अहिड़ियूं सिफ़तूं रखाईंदो आहे जेके बाइस बरकत ऐं बाइस ख़ैर बणजी वेंदियूं आहिनि। जेको उन्हनि सां गॾु वेंदो, उन्हनि मां बरकत
ॿुधा सालिहन की संगत में वेहण चंगन की सोबत में वेहण इन मां मुराद आहे उन मां खैर हासिल कयो उन मां बरकत हासिल कयो उन मां चङाई हासिल कयो चंगन की सोबत में जेका वक्त गुज़रे वो सालिहन जो ज़मान हुजे मकान हुजे उन जो तआम हुजे या कलाम हुजे या चंगन सालिहन सिद्दीकन अल्लाह पाक नबीयन रसूलन ऐं अल्लाह जे बरगुज़ीदा बारन सां निस्बत रखण वारों को कपड़ो हुजे जाइ हुजे ज़मीन हुजे लठ हुजे या उन जे इस्तेमाल का मुस्तक़बिल शइ हुजे हत्ता कि उन जे वुज़ू जो बचल पानी छो न हुजे अल्लाह ताला हर ज़र्रे में खैर बरकत रखाए छॾींदो आहे समझो था उन में अल्लाह ताला अहिड़ो त खैर रखाईंदो आहे जो उन्हनि मां जेकॾहिं को माण्हू बरकत हासिल करे सालिहन जी अशिया मां उन्हनि जे किरदार मां उन्हनि जी ज़बान जे अक़दस मां जे माण्हू बरकत हासिल करे अल्लाह बरकत बि ॾींदो आहे सिहत बि ॾींदो आहे दुनिया बि ॾींदो आहे दीन बि अता फरमाईंदो आहे क़ब्र हशर जी नेमत बि वलीअ जे सदक़े अता फरमाईंदो आहे सुभान अल्लाह समझ में अची ॻाल्हि कोन्हे पर इन में जॾहिं माण्हू बरकत हासिल करे हिकिड़ी ॻाल्हि वाज़े ऐं यादि करण जी आहे त असुल बरकत ॾियण वारी ज़ात अल्लाह जी आहे कंहिंजी आहे ॻाल्हायो अल्लाह जी आहे अल्लाह खां सवाइ न केरु ख़ैर ॾेई सघे थो न बरकत ॾेई सघे थो न फ़ाइदो पहुचाए सघे थो न नुक़सान पहुचाए सघे थो न नफ़ो ॾेई सघे थो न नुक़सान ॾेई सघे थो नफ़ो नुक़सान ख़ैर शर कंहिंजे हथ में आहे अल्लाह इहो असांजो आले सुन्नत व जमात ऐं मुस्लमान जो बुनियादी अक़ीदो आहे सत जेके वॾा अक़ीदा आहिनि उन मां बुनियादी इस्लाम जो सतो वॾे में वॾो अक़ीदो इहो आहे ख़ैर ऐं शर मुंहिंजे अल्लाह जी तरफ़ां आहे सम्झो था असुल कारसाज़ ज़ात अल्लाह खे मञो आहे पर इहो अक़ीदो रखणो आहे इहा जेको ख़ैर ऐं बरकत असां हासिल कयूं पिया या अल्लाह ताला जी अशिया में उन जी ज़ात ऐं सिफ़ात में रब बरकत रखी आहे ॾियण वारी ज़ात अल्लाह आहे वसीलो अल्लाह वारे खे बनायो पंहिंजे मां ख़ैर ऐं बरकत हासिल कई मिसाल तो कॾहिं हज़रत सैयदना यूसुफ नबी अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम किसो तवील आहे तव्हां ॿुधो आहे सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम ॿाहिरि कुएं में उछलाए किनान जे कुएं मां निकितो वरी मिस्र में विकाणो वरी कैद खाने में पियो हज़रत मूसा कलीम खे यूसुफ अलैहिस्सलाम आज़ाद थियो तां यूसुफ अलैहिस्सलाम वज़ीर आज़म मिस्र जो बणियो ऐं उन खां बाद में उहे ॿाहिरि कुएं में उछलायो हुयो सेम हली अचे त यूसुफ अलैहिस्सलाम जा सभु अहिड़ी इज़त अल्लाह अता फरमाए ज़रूरी ज़माना आहे वक़्त जो गुज़रण आहे असां महज चंद ॾींहं जी परेशानी ते अल्लाह ताला जा बेशुक्र थी वेंदा आहियूं तवजो आहे चंद मसाइब अचनि कुझु परेशानियूं अचनि त उन्हनि ते अल्लाह जी नाशुक्री कंदा आहियूं यादि रखो जेको अल्लाह कारणी आहे अल्लाह ताला जेको कमु कंदो आहे उन जे पसे पता जेको अल्लाह जो निज़ाम आहे सो तुंहिंजी मुंहिंजी सम्झ में कोन ईंदो अल्लाह ताला कंहिं बि बहाने सां ज़ुल्म न कंदो आहे पुछड़ो फेर न कंदो आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे माननि सां ख़ैर ऐं चङाई जो मामिलो फरमाईंदो आहे जॾहिं कोई मामिलो तव्हां सां नज़र अचे थो त गड़बड़ थी वई आहे मुश्किल में आया मुसीबत में आया वरी मोली हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो यादि कंदा कयो जेको अल्लाह यूसुफ अलैहिस्सलाम खे कुएं में उछलाई कैद खाने में विझराई तोहमत लॻराई परेशानी में विधाई नेठा नेठ उहे दुश्मन मुती करे हिनखे कायद रहबर अगवान वज़ीर आज़म बादशाह बनाए मसनद ते विहारी उन दुश्मननि खे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा झुकाए सुभान अल्लाह अल्लाह ताला जो निज़ाम तव्हां अल्लाह जे ख़िलाफ़ न निकाह कयो जेको मामिलो थिए न पर जो तुंहिंजा मौला तूं कारसाज़ आहीं जंहिंमें तूं राज़ी आहीं तुंहिंजो वानो हुन ॻाल्हि में राज़ी आहे सुभान अल्लाह मुसीबत में मुश्किल में दुख में गम में या परेशानी या हंज अचे तो उन मामले में सब्र कयो इन्नल्लाह मअस्साबिरीन
बेशक अल्लाह सब्र करण वारन सा गद आहे। सुभान अल्लाह। क्या समझ में आई? बस में के हजरत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जदे भाई आया और फरमाया था तो बुधायो बाबा जानी की के तबीयत किया केड़े हाल में आ तो उन्हें चयो तो जो अबो हजरत याकूब अलैहिस्सलाम तुझे फिराक में रोई 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 अखियुनि जे आॾो अछाण अची वई अथसि पर्दा पइजी विया आहिनि तुझे फिराक में तुझे मोहब्बत में ॾाढो रुनो आहे असां विसारे वेठासीं पर अब्बे तोखे यूसुफ अञा कोन विसारियो। सुभान अल्लाह। अल्लाह ने कुरान की तफसील से वाक़ियो बयान फरमायो। रब कायनात मुकम्मल यो वाक़ियो यूसुफ अलैहिस्सलाम जो भाइरनि सां मिलन ऐसे मुजा ओ कुरान सा गद कचहरी करण भाइरनि जो अचण यो अल्लाह कुरान में सूरह यूसुफ बोलियो ना। सुभान अल्लाह। ऐ कुरान मजीद जो यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो आहे पेरी पेरी टीटी आयत ऐलान में सूरह यूसुफ जी अल्लाह फरमाया कुरान में जेके वाक़ियात बयान थिया आहिनि सब खां भले में भलो सुहिणो वाक़ियो यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। खुद अल्लाह फरमाया सुभान अल्लाह। यूसुफ अलैहिस्सलाम भाई के जो तपो केड़े हाल में आहे बाबू बीमार थी पियो आखिरकार पढ़ा थी यार किसी के तो सके हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम बादशाह हुयो मिस्र जो हुक्मरान हुयो उन वक्त जी सुपर पावर हुई वसाइल हुया तबीब हुया वेद हकीम डॉक्टर ऐसे मुझा पैसो डॉक्टर हर शे हुई जे चाहे हाथ यूसुफ अलैहिस्सलाम पंज अब्बे जे लाको हकीम मोकले हा का दवा मोकले हा को प्रो मोकले हा को अंत जे ला कंको मोकले हा को अबे जे ला वो दवा खणी जो मेरे जो सही की दो ना छातो जो कुरान में फरमाए सूरह यूसुफ आयत नंबर 92 इज़हबू बिकमीसी हाज़ा फअल्कू अला वजहि अबी यअति बसीरा। मुझे कमीज खणी वञो मुझे पेरन खणी वञो इनके मुझे पीर जे मुंह ते हणो इंशाअल्लाह अब्बे जी अखियुनि ते मुझे पेरन मुझे कमीज मुझे कुर्तो लॻंदो यअति बसीरा अब्बे जो वरी रोशन थी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ये देखता कुर्तो मुबारक खणी फलम्मा फसलत बीर قال أبوهم إني لأجد ريح يوسف لولا أن تفندون। ये जो है दिखता है मिस्र में तो कनान में याकूब अलैहिस्सलाम बैठो हो घरवालन के तो जो घरवालों को दो मुखे यूसुफ की सुभान अल्लाह यूसुफ की खुशबू दिए थे मुझे बच्चे यूसुफ ने मुझे सुभान दिए थे घरवाला में कालू तल्लाहि इन्नका लफी दलालिकल कदीम। अल्लाह ने कसम तू पुरानी मोहब्बत में मुब्तला है यार यूसुफ गुजारे हो वनी अल्लाह कहते हो हला बजी को बचाऊंगा यूसुफ अलैहिस्सलाम वफात करेंगे ये केड़ी बात हो गई तू पुरानी मोहब्बत में मुब्तला है। अजय क्या जो कन्या फलमान जा अल बशीर अल्लाहु अला वजही फरतद बसीरा। खुशखबरी ने हमारा आया है को कुर्तो मुबारक खणी हजरत यूसुफ के अब्बे याकूब अलैहिस्सलाम के अखियुनि जे से जो लातन यूसुफ जी कमीज़ लगण सा हजरत सैयदना याकूब जो अखियूं मुनव्वर थी वियो कुरान फरमायो फरतद बसीरा वाले का नजर खत्म थी वई हुई यूसुफ जो कुर्तो लगण सा कमीज़ लगण सा याकूब जो अखियूं मुनव्वर थी वियो। सुभान अल्लाह। कानूर मकुल्लकुम इन्नी अअलमु मिनल्लाहि मा ला तअलमून। हज़रत यूसुफ याकूब अलैहिस्सलाम फरमायो तमाके खबर नाहे मुछा तमाके चयो हुयो त मुजो यूसुफ हयात आहे तमा नथा जानो मुजो अल्लाह जानण वारो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। समझ आएगा है कमीज तो कमीज आ असा की कमीज आ पानी जान ने कोने में दो बाप का वाली को दे छत के जमी रात को घर की परे गई तो तेल धोई जाए हाँ ना असा की कमीज में सही मुझा पसीने ही पत्थर की पूरी होती है कपड़ो जरूर जो ताकि उठायो हो उन मा यूसुफ कपड़ो पातो तो उन मा सही मुझा को प्यो भाषा के पास चयो हो बेचना के पास चयो हो वो बरकत उन ताकि जे बे मानू के नसीब कौन थी ये कपड़ा है मुझा एकरे ताकि मा 6 वगा ठंडा है हिसाब समझाने दिला
समझो था हिकड़े ताकी में छबगा थे हिकड़ो बगो मिसाल समझाने के लिए हुआ वो बगो पाए जे मुझे दिल पर नबी मोहम्मद करीम ने जिस्म के लगी सुभान अल्लाह ऐं क्यों दुनिया के आम माण्हू खे लॻे तव्हां ॿुधायो वो कपिड़ो जेको मुस्तफ़ा जे जिस्म ते लॻो ऐं वो कपिड़ो जेको आम इंसान जे जिस्म में लॻो बराबरि थी सघनि था उन जी इज़त वधी वई हिकिड़ो क़ुरान आहे क़ुरान में कीअं रखियो आहे साॻियो कपिड़ो कंहिं औरत ज़नानो कपिड़ो असां चोली जे लाइ वठंदा आहियूं के औरत खे पारायो तव्हां पंहिंजी नियाणी खे पारायो हिकिड़ो कपिड़ो तव्हां क़ुरान खे वेढ़े पारायो चोली ठाही हाणे उहो कपिड़ो तव्हां क़ुरान खे त चुमंदो पर क़ुरान जी उन चोली खे चुमंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह क़ुरान जी चोली खे चुमंदा आहियूं मथां कपिड़ो ओढ़े उन चोली खे कपिड़े खे चुमबो आहे छा कपिड़े खे अदा चुमूं इहो कपिड़ो उहो कपिड़ो आहे जेको मुंहिंजे अल्लाह ताला जे कलाम क़ुरान मजीद फुरक़ान हमीद जे मथां चढ़ियल आहे असुल उन कपिड़े खे चुमियो थो वञे इन्हें ज़रूआ बरकत तबरीक हासिल करण इन जो दर्स खुद मदीने वाले साईं ॾिनो मुझे दिल पर नबी खुद अमर फरमाया कसीर तादाद में हादीस अचनि थियूं जंहिंमें मुझे दिल पर नबी बरकत हासिल करण जो अमर फरमायो ऐं खुद महबूब करीमन अमल करे ॾेखारियो त सालिहन मां बरकत हासिल कयो अल्लाह ताला तव्हांखे ख़ैर बरकत अता फरमाए छॾींदो सुभान अल्लाह हज़रत सैयदना अबू मूसा अशअरी रज़ियल्लाहु अन्हु फरमाया था ये मुत्तफ़क़ है हदीस सही बुखारी सही मुस्लिम शरीफ सैयदना अबू मूसा अशअरी ने फरमाए कि कुंतु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व हुवा नाज़िरुन बिल जअराना बैन मक्का व मदीना व माहु बिलाल हिकड़े लिहाज़े मक्का मुकर्रमा का बाहर इलाइक़ो है जअराना इलाइक़ो वादी और नालो जअराना साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जअराना जे मकाम ते आया साईं ने गॾु हज़रत सैयदना बिलाल हुयो फतन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराबियो हिकड़ो आराबी आयो साईं करीम जी खिदमत में قال الا تنجز لي ما وعدتني या रसूल अल्लाह तव्हां जेको मूंसां वाइदो कयो हुयो वाइदो पूरो कयो को मामलो थियो हुयो मुस्तक़बिल माज़ी में या थियो त या रसूल अल्लाह तव्हां सां मुंहिंजो वाइदो थियो हुयो उहो वाइदो पूरो कयो फक़ाल लहू अबशिर मदीने वाले साईं ने ॾिसी फरमायो त मुबारक थई तोखे ख़ुशख़बरी सुभान अल्लाह ख़ुशख़बरी साईं ने सिर्फ इहे मतलब फरमाया चाहे माण्हू हुयो उनखे ॻाल्हि सम्झ में कोन आई त आराम जे कन अक्सर त अलैया बिन अबशिर या रसूल अल्लाह जॾहिं तव्हां न चाहंदो तव्हां मूंखे चयो था ख़ुशख़बरीअ ते कुझु ॿियो त कोन घुरण आयो सुवाल करण आयो दुनिया घुरण आयो या रसूल अल्लाह मां घुरण थो अचां ऐं तव्हां जेको सो ख़ुशख़बरी ॾेई जान था चलायो ते छॾे था ॾियो अकबर अला बि मूसा व बिलाल साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गुस्सो अची वियो साईं ने गुस्से में अची फरमायो त ए अबू मूसा वो बिलाल हिन रद्दल बुशरा हिन ख़ुशख़बरी क़बूल न कई रद्द करे छॾी फअकबला अंतुमा या ख़ुशख़बरी जेका हिन खे ॾिनी हमसा तव्हां ॾिनी के तो जा तव्हां वो ख़ुशख़बरी क़बूल कयो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह काला कबिलना या रसूल अल्लाह बिनी साहब जे या रसूल अल्लाह हिन क़बूल न कई असां के तव्हां जी ख़ुशख़बरी क़बूल आहे तव्हां जी बिशारत क़बूल आहे सुमदा लिकत फी मा फगसल यदे साईं के साथ पहिरो थाम घुरायो प्यालो वॾो थाम घुरायो उन मां पाणी पीतो ऐं उन मां मुंहुं धोतो हथ धोतल व मंच फी ऐं साईं ने थोड़ी कयो पाणी उन वापस उन थाम में विधो فأخذ القدح ففعلا فنات قال اشربا منه साईं करीम ने फरमाया त ओ अबू मूसा ए बिलाल हे पानी वठो या तव्हां में पी वञो सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी जे बात जो पानी होने को ढंगड़ी बरकत सुभान अल्लाह अबू मूसा जे असां देर ही न कई सुभान अल्लाह हाय अद बिलाल जो पी अद मां जो पी अंदरा हो खैमे बाग मां सैयदा उम्मे सलमा साईं ॾिठो पियो मंज़र नबी जी घरवारी उम्मुल मोमिनीन सैयदा तय्यबा अम्मा उम्मे सलमा साईं मिन वराए सित्रे पर्दे जे पोयां अम्मा साईं ॾिसे पियो थी त जी अन अफ़दिला लि उम्मिकुमा ओ अबू मूसा ओ बिलाल पंहिंजी अम्मा जे नाले बरकत वारो पाणी छॾिजो त मां बि न बरकत
वाली है कुरान तो कौन हुई ना एगो अल्लाह ताला ने तरफ भी का से नाज़िल कौन थी हुई ना मानो जो तो बरकत हासिल कर हराम शिरक बिदअत ये कुरान न हुई भी का से न हुई या शरीयत या कुरान या हदीस कौन हुई पानी हुई और नबी सुने खुली गई हुई तो अम्मा साहब अल्लाह ने फरमाए तो ओ बिलाल ओ मूसा तवा नबी वंजो मुझे लाभ मुझे बचाए जो जगह बरकत अल्लाह ने नबी तवा के दिया सा उम्मे सलमा के अल्लाह अल्लाह फरमाए अफजल अल्लाह बिन ताइफतन साईं जी फरमाया हजरत मूसा तो फरमाए असा पानी बचाए पानी पीतो सी बिलाल पीतो आई कुछ पानी बचाए उम्मे सलमा के हवाले कयो सी जो साईं जन जे उन वुजू वाले पानी में अल्लाह खैर बरकत नाज़िल कयो आहे वरी कयो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये हदीस मुबारक इमाम तबरानी ने माजम में दिया सैयदना उबैदुल्लाह बिन अबी राफी रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है जे तो कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फौक बैठी जालिसन हजरत सैयदना उबैदुल्लाह बिन अबी राफी जो तो मुजी घर वाली मां साईं जी खिदमत में हुया सी साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे घर में आया मन को सुनाया ऐ साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि मुखे पानी जो तो मामला वजू कया असांजे घर की छत ते साईं ने तशरीफ फरमाया या सलमा अतीनी बि गस्ल मुझे वजू जो पानी खनिया फजीतो इलैहि बिइनाइन फीहि माउ सिद्रिन वो पानी सा भरियल हुयो मुझे महबूब उन पानी भरे ही वजू क्या फरमाया था हुयो उन पानी वहे पियो हेठ पियो था रखियो पानी में किड़े सुमजसा अला मिरफकतिन अशबुहा लीफुन साईं जी फरमाए फगसलहु व इन्नी लअंजुरु इला कुल्ली कतरतिन तक़तुरु मिन रअसिही फिल इनाए कअन्नहु दुर्रु यलमउ साईं जी फरमाए बाबू बने चेहरे अनवर ता पानी जो हिय वही हले पियो कतरो कतरो उन थाम में पोए पियो वो पानी जो कतरो न नूर जा मोती पिया लगन के बाबू बने जसर जन दसा निकली उन प्याले में पियो पानी के पे दिसा अंजुरो पानी के पे दिसा हैरत लगी पानी न है तो नूर में महबूब ने जैसे देख तस्मा गिरे सुभान अल्लाह फलम्मा फरज फी मिन गुस्लिही साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने वुजू फरमाया बंदो काल या सलमा अहरिकी मा फिल इनाए फी मौदिन ला यतखत्तहु अहदुन एड़ी चाय के पानी हारिया ने के पहुंच न होले तो सलमा साईं ने फरमाया ये पानी में हारिया जमीन ते साईं भाई आई वो पानी छाके जो अध पीते अध पानी हारी साईं ने वुजू में बचल पानी और तो पानी हारी तो पीते साईं ने फरमाया से सलमा पानी जो छाके या रसूल अल्लाह हसतुल अर्द अलैहि फशरिबतु बअदहु या रसूल अल्लाह मुझे जमीन से हसद जो तो नबी के बरकत वाला पानी वरी जमीन खड़ी वने वो मुअद्द पीतो अद ता जो मसा जमीन के हवाले कर वरी जो सुभान अल्लाह ये सहाबिया वहां भी है सहाबिया अल्लाह सुभान अल्लाह साईं जी फरमान पानी पी लो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क्या कहते हैं या रसूल अल्लाह वो पानी पी लो साईं ने फरमाया कि ज़हबी फकद हरमकिल्लाहु बिज़ालिका अन्नार ओ सलमा मुबारक थई तुझे जिस्म में मुझे हुजूर जो बचल पानी पियो है अल्लाह ताला जहन्नम की बाह के हराम करे रोज़ो कौन रखियो हुई ज़कात कौन दी हुई खैरात कौन कई हुई साईं मुझा अमाल कौन कया हुई हज कौन कया हुई जिहाद या शहादत जो दर्जो कौन फाइज कयो हुई नबी सुने जो बचल पानी पीते वुजू वालो पानी महबूबन करीम ने पेट में वियो महबूबन फरमायो इन पानी वजन के सदके अल्लाह ताला जहन्नम की बाह हराम करे छड़िया सुभान अल्लाह जो फैज मदीने वाले साईं की जात का औलियाए इज़ाम मदीने वाले साईं की उम्मत जे वलियत में मुंतकिल सेवा तदे अल्लाह फरमायो वकूलू मअस्सादिकीन
तस्वीर सचन बांधन मां पहुंची वञो छो त तव्हांजा अमल कहिड़ा हुजनि साले जे सदके अल्लाह ताला तव्हांखे ज़रूर जहन्नम खां निजात अता फरमाए अल्लाह ताला शाह वञे तौफीक अता फरमाए रब सही माना में दीन जी समझण जी सभई तौफीक अता फरमाए अक़ूलु क़ौली हाज़ा